श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरि ओम हरि ओम। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि करनी कर। जी सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार इति चानन होंदिया गुर बिन घोर अंधार। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम अपि इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबराधरु बिंब फलाधरुष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। बोलो प्रेमावतार भगवान की जय। राधावर घनश्याम की जय। हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम। राम हे राम हे राम हे राम। जग में सोचो तेरो नाम। हे राम हे राम। सभी गायो। हे राम हे राम। तू ही पिता है तू ही माता है तू ही पिता है तू ही माता है। तू ही तो है राधा का श्याम। हे राम हे राम। हे राम हे राम। अविनाशी घट घट वासी। तू अविनाशी घट घट वासी। तू अविनाशी घट घट वासी। तू अविनाशी घट घट वासी। तेरे चरणों में चारों धाम। हे राम हे राम। हे राम हे राम। ओ प्यारे जग में साचो तेरो नाम। हे राम हे राम। हे राम हे राम हे राम। जिसने कभी कुछ
कुछ भी न चाहा, जिसने कभी कुछ भी न चाहा। प्रेम जो मूल मंत्र, जिसने कभी कुछ भी न चाहा, जिसने कभी कुछ भी न चाहा। उसने ही कान्हा का प्यार पाया, उसने ही कान्हा का प्यार पाया। उसने ही गोविंद का प्यार पाया, उसने ही गोविंद का प्यार पाया। जिसने कभी कुछ भी न चाहा, जिसने कभी कुछ भी न चाहा। भाव में थोड़ो ध्यान तजो शब्दन में। हमदर्द ऐसा होगा न कोई, हमदर्द ऐसा होगा न कोई। हमदर्द ऐसा होगा न कोई, दर्द ऐसा होगा न कोई। दुख में सदा वो पास आया, दुख में सदा वो पास आया। दुख में सदा वो पास आया, दुख में सदा वो पास आया। उसने ही कान्हा का प्यार पाया, उसने ही कान्हा का प्यार पाया। हाँ जिसने कभी कुछ भी न चाहा, जिसने कभी कुछ भी न चाहा। तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा, मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा, तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। राधे गोविंद घनश्याम, राधे गोविंद घनश्याम। हे हरि राधे गोविंद घनश्याम। क्या भूल गए माधव, हे गोविंद हे माधव, क्या भूल गए माधव, तुम बड़े दयालु हो, भक्तों के तन मन धन तुम बड़े कृपालु हो। एक बार चले आओ फिर मैं ना बुलाऊंगा, मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा।
तारा तुमने तो क्या उपकार किया। भक्तों ने तो भक्ति से तुमको साकार किया। मुझको तारो तो फिर मैं मान भी जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। राधे गोविंद घनश्याम, राधे गोविंद घनश्याम। हे हरि राधे गोविंद घनश्याम, राधे गोविंद घनश्याम। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आ। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आ। ॼाणण वारो ॼाणे थो पर मुंहं सां कुझु ना कुझंदो आ। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आ। केॾी करी थो तूं चतुराई दाता सां धोखेबाजी। तूं समझी थो तुंहिंजे कपट ते राम बणी ईंदो राजी। कुदरत वारो कुदरत वारो छल कपट खे कॾहिं पसंद ना कंदो आ। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आ। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आ। संसार त छॾणो आ हीअ रीत पुराणी आ। संसार त छॾणो आ हीअ रीत पुराणी आ। जिंदगी ॿियो छाहे भला ॾींहं ॿिन जी कहाणी आ। संसार त छॾणो आ हीअ रीत पुराणी आ। इन करे आशाम सुंदर भगवान तुंहिंजे बिन उमिरि अजाई आ। आशाम सुंदर भगवान तुंहिंजे बिन उमिरि अजाई आ। ओ तुंहिंजे नाले बिना घनश्याम, तुंहिंजे नाले बिना घनश्याम जीअण जी
चाहन काइया। आशाम सुंदर भगवान तुझे बिन मेरे अजाइया। जन्म जन्म जो नातो आतो सा नातो न छड़ जाए सांवरा। मुझे मन मंदिर मान लड़ जा लोक लजाइंदा बावरा। आ प्रीतम प्यारा भगवान आ प्रीतम प्यारा भगवान इन्हीं में मुझी भलाइया। तुझे नाले बिना घनश्याम तुझे नाले बिना घनश्याम जियन जी चाहन काइया। आशाम सुंदर भगवान तुझे बिन मेरे अजाइया। श्याम सुंदर भगवान तुझे बिन उमर जाइया। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम। राम नारायणम जानकी वल्लभम। राम नारायणम जानकी वल्लभम। क्यों ये कहते हो भगवान आते नहीं। क्यों ये कहते हो भगवान आते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। क्यों ये कहते हो भगवान नाचते नहीं। क्यों ये कहते हो भगवान नाचते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम। हे राम नारायणम जानकी वल्लभम। राम नारायणम जानकी वल्लभम। हे राम नारायणम जानकी वल्लभम। राम नारायणम जानकी वल्लभम। हे राम 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 हे राम। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। जिंदगी धूप तुम घना साया। जिंदगी धूप तुम घना साया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। तुम चले जाओगे तो सोचेंगे। तुम चले जाओगे तो सोच
सोचेंगे हमने क्या खोया, हमने क्या पाया। जिंदगी धूप तुम घना साया, कृष्ण देखा तो ये ख्याल आया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राधे कृष्ण राधे कृष्ण, राधे 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 कृष्ण। राधे बोलो। कृष्ण राधे कृष्ण, राधे 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 कृष्ण। राधे 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 कृष्ण राधे कृष्ण, राधे 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 कृष्ण। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरि नथा चो न ता सब नथा चो न भाई। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। दुख भंजन पूरन कृपा। कथा में ॻाल्हाइण ख़बर तो अपराध थींदो तो। कथा में जेके भी वेहंदा आहिनि, सत्संग कीर्तन में वेहंदा आहिनि, उन्हनि जा सभु पाप नाश थी वेंदा आहिनि। उहे वरी सां जीअं साईं जन चवंदा आहिनि न, असांखे माफ़ु कयो, असांखे साफ़ु कयो। सच में उहे माफ़ु थी वेंदा आहिनि ऐं सभिनी गुनाहनि खां पापनि खां साफ़ु थी वेंदा आहिनि, अशुद्धीअ खां साफ़ु थी वेंदा आहिनि। त असांजे सतगुरनि खां कंहिं पुछियो, अदी सम्झो था ओ माताऊं ध्यानु ॾिजो। हा, लाल चुनरीअ वारी अदी ध्यानु ॾियो न, बढ़िया तव्हांजे लाइ त कथा थो ॿुधाए। हा, ग्रे रेड, हा सभु इहे सभु ध्यानु ॾियो। साम्हूं वारी भेनरूं असांजी प्यारी। त मां छा पियो चवां, ॿुधो था कि कथा में सभु अपराध माफ़ु थी वेंदा आहिनि, पाप गुनाह क्षमा थी वेंदा आहिनि, पाप लही वेंदा आहिनि, माण्हू माफ़ु थी वेंदो आहे, साफ़ु थी वेंदो आहे। त असांजे सतगुरु बाबा भगत राम साहिब जन खां पुछियो, साईं उन जा पाप जो लही वेंदा आहिनि त उहे काॾे वेंदा आहिनि? त जेके माण्हू कथा में ॻाल्हाईंदा आहिनि उहे सभु पाप उन्हनि जे सिर ते चढ़ी वेंदा आहिनि। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हा, त सावधान भाई, सावधान। अच्छा ताड़ियूं न, हाणे त सावधान वेहंदो न। हलो, जेसि ताईं जानकारी न हुई भुले जो भॻवानु आहे, हाणे थोरी ॻाल्हाईंदो कोई बि। जेके बि कोई हिकु माण्हू जे लाइ न, सभिनि जे लाइ नियम आहे, हा न। असांजे लाइ बि नियम आहे कि भॻवान जी कथा में असांखे ॾिठो अथव 5 मिंट हली वञूं, काॾे चांहि वांहि पी अचूं, विच में तव्हां वियो असां अचूं था, हा थोरो घुमी फिरी अचूं था। भाई असां ॿधल आहियूं, तव्हां आज़ादु आहियो। वक्ता स्वतंत्र न हूंदो आहे। वक्ता खे समय ते अचिणो आहे, आख़िरी ताईं वेहणो आहे। पर श्रोता महाराज पहिरियों त उहे पहिरियों ईंदा पोइ वेंदा। हाणे त श्रोता जेॾी महिल अचनि, जेॾी महिल वञनि, जेॾी महिल कृपा कनि, उनजी महिरबानी आहे। तव्हां वटि त ॾाढी कृपा आहे कि संगत पहिरियों ई अची थी वञे। कई माण्हू त ईंदा ई भंडारे खां 15 मिंट पहिरियों। हा, साईं जन ॿुधाइनि पिया, होॾे असांखे अहमदाबाद में, अमेरिका में बि ईअं आहे। खिचड़ी बणजंदी आहे प्रसाद हुते दरबार साहिब में हिकिड़ी, उते बि चऊं जेॾी महिल पूरी थींदी आहे न, 15-20 मिंट पहिरियों ईंदा आहिनि बसि। हरे राम हरे राम। हिकिड़े हंधि असां भागवत कथा कईसीं त हिकिड़ी माता साम्हूं ई निंड करे। लख रुपयो ख़र्चु कयो अथई पुराणे ज़माने में, अॼु खां 6 साल पहिरियों 1.5 लख ख़र्चु करे। मां माता तूं छा थी करे, तूं निंड थी करे? मां चयमि पहिरियों ॾींहुं आहे काई ॻाल्हि न आहे, ॿिए ॾींहुं बि बढ़िया झूठा। हाणे
टे ॾींहं मां चयोमांसि माता ये कहर न कर, तूं पाण ख़र्च कया आहिनि उन ज़माने में, अॼु जा 5 लख तूं 1.5 लख ख़र्च कयो आहे, पाण ई थी खोंगारा हाणे साम्हूं खराटा थी वॼाए, इहो कीअं एॾो ख़र्च करे? चई पुट तूं पंहिंजी कथा कर। मां त कथा कयां थो पर तूं ॿुधे काथे थी। चई तूं कथा कर ऐं मूंखे निंड करणु ॾे बढ़िया। मां चयमि ईअं छो? चई तुंहिंजे त 1.5 लख ख़र्च कयो आहे, ॿियो त निंड ते मां 3 लख ख़र्च कया आहिनि, पर अहिड़ी निंड न आई आहे जेकी तुंहिंजे कथा में निंड थी अचे। तव्हां बि ॾाढो ख़ुशि था थियो, मतिलबु उहा निंड कंदी रहे माई, मतिलबु कथा सस्ती पइजी हुई उन जे लाइ, लेकिन असांखे त भारी पइजी हुई। कथा छा निंड कराइण जे लाइ आहे कि जाॻाइण जे लाइ? कथा त जाॻण जे लाइ आहे। तरह तरह जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़े महात्मा कथा कई, वॾे टीवीअ ते ईंदा आहिनि, उन्हनि ॿुधायो, उहे चवनि पिया त जीअं असां कथा कईसीं न, हिकिड़ी माता कथा खां पोइ आई, भैया थोरा ध्यानु रखना, सीटी बज रही बार बार, हाँ थोड़ा सा। हिकिड़ी माता कथा खां पोइ आई, विश्राम दिवस ते 7 ॾींहं आई, आंखनि में आंसू भरियल, बाबा तव्हांजी कथा पूरी थी वई? हा मां 7 ॾींहंनि जी हुई न कथा, त वधीक नथी हली सघे, 14, 15, 20, 25 महीनो। माता तूं त छा थी चए, 7 ॾींहं जी भागवत कथा थींदी आहे, महीनो कीअं हलंदी, तूं कीअं थी चए? लेकिन एॾो तोखे आनंद आयो आहे, तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा भरियल आहिनि, एॾो तोखे सिक, हाँ एॾो तोखे प्यार, एॾी तोखे हुब, एॾो तोखे अपनापन कथा में। पर मूंखे ॿुधाए तूं वेहंदी काथे? मां त तोखे 7 ई ॾींहं ॾिठो आहे, तूं कथा में नज़र ई न आई। चओ हरे राम। चई बाबा इन करे थोड़ी थी रोआं। चओ हरे राम, बोलो वृंदावन बिहारी लाल। आहा साईं जन वेठा आहिनि, माता त ईअं थो लॻे बोलो लक्ष्मी नारायण भगवान की जय। ॾाढी सिक भाई, वॾा वेठा आहिनि न, उन्हनि जी केवल सानिध्य वेहण बि असांजे लाइ ईअं आहे जीअं सुंदर छांव आहे, सिर ते कृपा आहे। केवल वॾनि जे साम्हूं वेही रहो, कुझु न, केवल वेहण सां बि वॾनि जो, सतगुरनि जो, संतनि जो, माता पिता जो अहिड़ो तेज हूंदो आहे, अहिड़ी कृपा हूंदी आहे कि वेहण सां ई कल्याण थींदो आहे। चरणनि में वेही रहे माण्हू बसि। ॿुधायो जेतिरी देरि तव्हां सतगुरनि सां वेहंदव, साईं जन सां, असां कूड़ ॻाल्हाईंदासीं? न ॻाल्हाईंदासीं न, गुस्सो कंदासीं? न कंदासीं। यानी केॾनि विकारनि खां असां बचियल हूंदा आहियूं। हरे राम। त मां तव्हांखे ॿुधायां पियो, उहा माता अखियुनि में नीर भरे चए पई, बाबा तव्हांजी कथा एॾो जल्दी बंदि थी वई? संत चयसि, माता मां त तोखे ॾिठो ई न आहे कथा में, ऐं तोखे एॾी सिक प्रेम भला काथे? तॾहिं त ऑनलाइन बि न हलंदी कथा, ऐं मोबाइल बि न हूंदा, तॾहिं त तूं कथा में त नज़र न आई, पोइ तोखे एॾो प्यार सिक कीअं भला अॼु आई आहे छा ॿाहिरों? चई न मां त शुरू खां हिते ई रहंदी आहियां, पोइ रोए छो थी कथा में तूं न आई आहे? त इहा प्रेम काॾो, आंसू काॾो था अची? चई बाबा मां इन करे थी रोआं, 7 ॾींहं मुंहिंजी ससु ईंदी, 7 ई ॾींहं तव्हांजी कथा ॿुधंदी त मां आराम सां मौज कंदी हुअमि, घुमी फिरी ईंदी हुअमि, वेहंदी हुअमि। हाणे 7 ॾींहं उहे सुख जा ख़तमु थी विया, हाणे वरी उहा मां पई चवां महीनो खनि कयो आहे त मूंखे वधीक आराम मिलियो। हिकिड़ी बार त मंगलूराम मिलियो असांजे कृष्णदास खे, ॾाढो प्रेम सां मिली करे चए पियो, साईं पंहिंजो फोटो ॾिजो मूंखे। साईं फोटो? एॾी सिक, राधा कृष्ण जो रखो, असांजो न रखो भाई, भॻवान जी पूजा। चई पूजा करण लाइ न, दुकान ते। त चई एॾी तोखे वधीक श्रद्धा आहे छा? छाजे करे तो दुकान ते असांजो फोटो लॻाए, भॻवान जो लॻाए? चई साईं सम्झो नथा, ग्राहक ॾाढो मोल भाव आहिनि, त तव्हांजी मूर्तीअ ते हथ रखी कसम खाईंदुमि, मूंखे गुरुनि जी कसम आहे, हिन जो रेट 500 ई आहे, वठी वञो। चुप। अहिड़ा उपयोग संतनि जा कनि था माण्हू। ॿुधायो हरे राम। हरे राम। राजेश्वरानंद वञनि पिया काॾे, हाँ त राजेश्वरानंद वञनि पिया त साम्हूं ट्रेन में माई वेठी, नंढे ॿार खे, छोरा छोरा खीर पी। न मम्मी मां न पीअंदे। वेठो त बाबा जी खाई वेंदी तोखे। बाबा घबरायो, चई छा चए मां? जी बाबा जी खाई वेंदी, चुपचाप भव जे करे वीचारो खीर पीओ। चई अम्मा साधु संत वीचारा साग भाॼी खाईंदा आहिनि, तूं अहिड़ो ख़तरनाक असांजो परिचय थी ॾे? ये त संतनि वटि वेंदो ई कोन। पोइ ये सची घटनाऊं अथव, अहिड़ा माण्हू थिया। हिकु बार त चरण पकड़े वरिता संतनि जा। चई बाबा हिते विच बाज़ार ते पेरनि ते किरी पियो हिकिड़ो मर्द अची करे, भाई। चई भाई ठीकु आहे, प्रणाम कयां, वक़्तु त बदिलणु ॾे। हाँ तूं त फाटक ठही रोके वरितो आहे असांखे। चई 2 मिंट बसि बीहो। छो एॾी सिक? चई न होॾे ॾिसो न, होॾे रोड जे हुन पार
ॾिठई एतिरो 30 साल जो छोकिरो जूस न पियो पीए, उनजी ज़ाल उनखे जूस पई पियारे, पी छोरा न त बाबा चोरी करे भॼी वेंदे तोखे खणी वेंदे, पी जल्दी बाबा खणी वेंदे तोखे। कमाल आहे। भले मजाक में जा कंहिं फ़ाइदे जे लाइ असां पंहिंजे सनातन संतन महात्माउनि जी सुठी इमेज ठाहे पंहिंजे धर्म जी निंदा कंदासीं, मजाक उॾाईंदासीं त ॿिया छा कंदा। ॿुधो अॼुकल्ह एॾी बेईमानी थी वई आहे, कांड कोई ॿिया था कनि ऐं फोटू हिंदू सनातन संतन जा लॻी था वञनि। पोइ पतो थो पए हिते कोई विधर्मी हुयो। अॼु जी घटना आहे, हिंदू हिकिड़ो चैनल आहे, उन में आयो कंहिं 2-3 अपराध कया, ॾाढा वॾा अपराध, लेकिन उन में जेको फ़ोटो लॻाईंदा आहिनि न, ईअं जेको ठहियलु नकली फ़ोटो, उहो कंहिं उन्हनि जे धर्म वारे जो न, हिंदू धर्म जो साधु महात्मा वेठो आहे ध्यानु थो लॻाए। हाणे ॿुधायो, पाप कनि विधर्मी, दोष लॻे संतनि ते। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। तॾहिं त चवंदा आहिनि भाई, नेक कमाई कर ले बंदे, कर्म न करना काला, लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला, पुण्य की नैया पार लगाता, पाप की नाव डुबाता, मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। जो भी जैसा कर्म करे वो, जो भी जैसा कर्म करे वो वैसा ही फल पाता। मेरे कान्हा के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे कान्हा के दरबार में है सब लोगों का खाता। क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। समझदार तो चुप, समझदार तो चुप, समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता। मेरे गोविंद के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे गोविंद के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे कान्हा के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे कान्हा के दरबार में है सब लोगों का खाता। भाई जो आखिरी असांजो विश्राम दिवस आहे, वरी कुछ महीना पोइ जॾहिं मौक़ो मिलंदो असां तव्हांखे सैंपल में थोरो थोरो असां जींस ॾींदा था वञूं। जेको भॼन सुठो लॻे ॿुधाइजो, अगली बार पूरो ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, सभु सुठा आहिनि त सभु ॿुधाईंदासीं। चओ हरे राम हरे राम। ध्यानु ॾियो भाई, हिकिड़ो ॿेड़ो पियो हले पाणीअ जो। इहा घटना ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। घटना त व्यवहारिक आहे, लेकिन ज्ञान वरी आत्मिक आहे। घटना संसारिक आहे, लेकिन इन जो जेको ज्ञान आहे उहो आत्मा सां जुड़ियल आहे। असांजे संत समाज जी कथा त हुई आहे। ध्यानु ॾिजो, हिकिड़े पाणीअ जे ॿेड़े ते सभु सफ़र पिया कनि। उन में हिकिड़ो साधु बि हो, सचो साधु हुजे, ऐं हिकिड़ो चोर बि हो, सचो चोर हुजे। सचो चोर यानी खानदानी, सुठो पेशेवर प्रोफेशनल। कोई नवां हूंदा आहिनि न वीचारा, लर्निंग में फासी पवंदा आहिनि, अहिड़ी पिटाई खाईंदा आहिनि त पोइ ॿाहिरि थी वेंदा आहिनि मैदान खां। छो हरे राम। तव्हां वरी चओ था पिया त मां ॿुधायांव थो। हिकु बार मंगलू राम जे घर चोर आयो। चोर आयो त वीचारे खां थोरो सो गिलास किरी पियो। हाणे जी सुशीला बाई जेकी आहे उहा 380 किलो वजन उनजो। सुशीला बाई उनजी जेकी माता हुई, उन आवाज़ ॿुधो, अरे केरु आहे? त हाणे वीचारे घबराइजी वियो। जेको चोर आयो जीअं भॼणु लॻो त दरवाजे ते अची बीठी। दरवाजो एतिरो ऐं उहा जेकी हुई हेतिरी, 380 किलो उनजो वजन। पोइ त चोर वीचारो फड़फड़ करणु लॻो। पकड़ीसि, मुंडे खां ॾिनीसि, धिको मथां वेही रहियसि। हाणे ईअं पियो लॻे कुएं जे मथां गणेश भॻवानु वेठा आहिनि। चोर दुबलो पतलो वीचारो। चोर त दुबला पतला ई हूंदा आहिनि न।
हथन में तेल वेल लगाए करे आयो, लेकिन हाणे तेल भी कम न करे, माता अची मथो वेठी चई अम्मा छॾ मुंहिंजे पीउ जी तोभां वरी कॾहिं चोरी न कंदुमि। चई हाणे आयो आहीं त तोखे चङी तरह ॿुधाईंदीमांइ, पुलिस में ॾींदीमांइ। चई अम्मा पुलिस में ॾे कुछ भी कर, जल्दी उथ त उथां त वाह भॼी वञे तूं। अरे मंगलू मंगलू रुकंदा आहियो जी मम्मी। चई वञ जल्दी पुलिस खे वठी आ। तॾहिं फोन बि न। हा मम्मी वञा थो। वरी अरे मंगलू वञ, अञा न 5 मिंट थी विया। अरे मंगलू वञ न। चोर चई मां मरी वेंदुमि जेसि ताईं उहो वेंदो। अरे मंगलू वञे छो थो। चई मम्मी मुंहिंजी चप्पल नथी मिले। चोर चईसि भैया मुंहिंजी चप्पल पाए हली वञ, मुंहिंजी चप्पल पाए वञ, तूं वञ तो सही। ईअं न ते पुलिस में अंदरि थियण खां पहिरियों ई मुंहिंजा प्राण निकिरी वञे। चओ हरे राम हरे राम। अहिड़ी अहिड़ी घटनाऊं बि थींदियूं। त मां ॿुधायांव पियो त हिकिड़े ॿेड़े में महात्मा सफ़र पिया कनि। आहा, हुन में चोर बि सफ़र पियो करे। उन महात्मा ग़रीब जे थेले में हिकिड़ो अनमोल हीरो हो, बेशकीमती। उन पंहिंजे लाइ न समाज सेवा गौ सेवा जे लाइ बचाए रखियो। काथों मिलियो। चई असां त फ़क़ीर आहियूं, असां त चुल्ह न रखंदा आहियूं, रोटी मांगे करे खाईंदा आहियूं, असांजे कहिड़े कम जो हीरो। त मां ॿेड़े तां लहंदुमि ऐं पंहिंजे नगर में की सुठी गौशाला खोलींदुमि। आहा, उते सेवा हले ताकी उहा भॻवान खे क़बूल पए। भॻवान कराई आहे त सुठी ॻाल्हि आहे। लेकिन उन चोर जी नज़र पइजी वई त हिन बाबा जे थेले में हीरो आहे, ॿियो कंहिं न ॾिठो। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे की बाबा बि ॾिसी वरितो साधुअ की हिन जी नज़र हीरे में आहे, ऐं माण्हू बि कुझु उणियो थो नज़र अचे। याने हिन जी नज़र साफ़ न आहे, सफ़ाईअ वारो आहे। सफ़ाई याने सम्झो था, उहा सफ़ाई न झाड़ू पाइण वारी, हथ सफ़ाईअ वारी। हाणे चोर बसि बार बार होॾे ॾिसे, ऐं साधू बि ॾिसे, सम्झी वियो भई राति थिए त चङी तरह सफ़ाई करे अचां। हा, हाणे मुंहिंजी पीढ़ियूं वेही खाईंदी, बढ़िया, मतिलबु ई न आहे। सुठी सुठी चोरी कजे त बढ़िया हथ साफ़ थी वञे। नंढी नंढी चोरीअ सां छा मतिलबु। हाणे उते बगल में बिस्तर उन बि लॻाए छॾियो। साधू बाबा राति जो सुम्हिया, सॼो ॿेड़ो सुम्हियो, चोर उथियो। ऐं टटोली महाराज बिस्तर विहाणो थैलो, उहो जेको पाणीअ वारो हूंदो आहे करमंडल सामान सभु छंडे छॾे। हीरो मिलियो ई कोन। कमाल आहे। मथां हेॾे होॾे वियो हुजे, आस पास जा बि सभु सामान ॿियनि जा बि चेक करे टे, हीरो मिलियो ई कोन। चई कुझु बि थी वञे, सुभाणे जी राति वरी आहे, ॾींहं जो त चोरी नथो करे सघे। ॿी राति वरी पूरो जहाज छंडे छॾियईं बिल्कुलु, हीरो न मिलियो। सुबुह थियो, बाबा जी वेठा, चोर उदास, बाबा जी प्रसन्न। चोर उदास बगल में ई वेठो आहे, साधुअ खे ॾिसे भई कहिड़ो माण्हू मिलियो आहे। पहिरियों बार मां फैल थी वियो, फ्लॉप थी वियो, चोरीअ में वॾो हथु हुयो, साफ़ न करे सघियो। हाणे चोर जेको आहे होॾे ॾिसे, ऐं संत तुरंत सम्झी विया। चई छो? हा, ॾाढो उदास थो नज़र अचे, छा थी वियो? चई छा ॿुधायांव, कम में सफलता नथी मिले बाबा। चई इरादा ई ख़राबु हूंदे त सफलता काॾो मिलंदे। चोर चई मतिलबु? चई पुट मां सभु सम्झी वियुमि, पागल न आहियां, दुनिया ॾिठी आहे, शास्त्र पढ़िया आहिनि, असां बि माण्हूअ जो मथो ॾिसी सम्झी वेंदा आहियूं। चहिरे जी अखियूं सभु ॿुधाए छॾींदियूं, ज़बान सां तो कुझु न ॻाल्हाए। चई बाबा जी कहिड़ी गारंटी आहे, छा सम्झो तो? चई तूं 1 नंबर जो चोर आहे। बाबा धीरे ॻाल्हायो, ॻाल्हि त सची आहे, मां चोर आहियां, खानदानी चोर। कॾहिं मूंसां ईअं न थियो आहे की पहिरियों बार चई तो हीरो खपंदो? हा हा, हीरे जे पोयों त लॻो हुउमि तव्हांजे। चई पोइ मिले? मां कोई टपो ॾेई भॼी त न वियुमि जहाज मां? चई न, हीरो न मिलियो। हीरो काथे रखियो? चई पोइ तूं पूरो ॻोल्हे? चई पूरो सामान तव्हांजो छंडे फूके छॾियो, ॿिए राति त पूरो जहाज छंडे छॾियो, कंहिंजो बि थेलो न बचायो, सभु छंडिया। हीरो रखियो काथे? फिटी कयो छा नदीअ में? ईअं पागल आहे, हीरो फिटी कंदुमि त तोखे ई न ॾेई छॾियां। त हीरो काथे रखियो बाबा ॿुधाए? चई मूर्ख, तूं सॼो जहाज ॻोल्हियो? हा ॻोल्हियो। मुंहिंजा सामान ॻोल्हे? हा ॻोल्हिया। चई पंहिंजो थैलो ॻोल्हे? चई न, पंहिंजो थैलो छो ॻोल्हींदुमि? चई तुंहिंजे ई थैले में हीरो रखियो, ॾेखारियसि कढी करे, तूं सुम्हे सुबुह थियो मां कढी वरितो हीरो। चई मरी वियासीं, पूरो जहाज ॻोल्हियो, सभु सामान, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां मुंहिंजे थैले में छो विधो? इन करे त हीअ अखियूं सॼी दुनिया ॾिसंदियूं, पाण खे न ॾिसी सघंदियूं। संत चवनि था प्यारा, तूं छा थो सम्झे नज़रुनि खां बची सघंदी? अगरि तूं हीरो खणी बि वठी आ, अगरि मां न ॾिसां तोखे, पर तुंहिंजे अंदरि जेको मुंहिंजो राम वेठो आहे उहो त उनखे ॾिसे।
उनजो हिसाब तो तोखे करिणो पिया, भले तो जो सरकार को बचिया पर वो सरकार तो वॾी आहे, हीरे को नुक़सान में ही पिया, हीरो चोरी भी करिया तो तू घाटे में रहे। चोर किरी पियो चरणनि ते, बाबा मूंखे माफ़ कजो, मूंखे राह ॾेखारियो। चवनि था प्यारा जी हीरो तुंहिंजे मां थैले में विझी छॾियो न, तूं सॼी दुनिया ॾिठे पंहिंजे अंदरि न झांके। हाँ त अहिड़ी तरह सां उहो घट घट निवासी राम भी पंहिंजे अंदरि वेठो आहे। असां चारों तरफ़ ॻोल्हींदा आहियूं पर पंहिंजे अंदरि कॾहिं झांकींदा न आहियूं। ओहो इहो ई त आत्म ज्ञान आहे। हरे राम हरे राम। गाफिल तूने इसी तरह कितने जन्म गंवाए हैं, आनंद के दाता तो तेरे दिल में ही समाये हैं। सोने में गई रातें, दिन में हो गई बातें, हरि भजन तो किया नहीं। असांजो सुहिणो हिकिड़ो सिंध जो भजन तव्हांखे ॿुधायूं, सचल साईं जो ॾाढो प्यारो भजन असांजे बाबा जन भी गायो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। थोड़ा इको बेस हल दीजिएगा। मन में अल्लाह सो तन में अल्लाह, हे राम हे राम, मन में अल्लाह सो तन में अल्लाह, ओ मन में अल्लाह सो तन में अल्लाह, महबूब गोले दिस मन में अल्लाह, महबूब गोले दिस मन में अल्लाह, महबूब गोले दिस, ओ मन में अल्लाह, महबूब गोले दिस, ओ मन में अल्लाह, ओ मन में अल्लाह सो तन में अल्लाह, आ मन में अल्लाह सो तन में अल्लाह, महबूब गोले दिस मन में अल्लाह, महबूब गोले दिस तन में अल्लाह, महबूब गोले दिस, ओ मन में अल्लाह, महबूब गोले दिस तन में अल्लाह, अल्लाह वाह कारीगर साज बनाए, वाह कारीगर साज बनाए, कुल फकुन जे कुन में अल्लाह, आ कुल फकुन जे कुन में अल्लाह, महबूब गोले दिस ओ तन में अल्लाह, महबूब गोले दिस ओ तन में अल्लाह, तन में अल्लाह सो मन में अल्लाह, आ तन में अल्लाह सो मन में अल्लाह, महबूब गोले दिस तन में अल्लाह, महबूब गोले दिस तन में अल्लाह, महबूब गोले दिस रे फायदे बाजार घुमी तो, रे फायदे बाजार,
में अला तुझो चाह जो मन में अला महबूब बोले ओ मन में अला महबूब बोले ओ मन में अला। सचल साईं साफ सुझा दो सचल साईं साफ सुना दो सचल साईं हो सचल साईं साफ सुना दो यार वसे कखपन में अला यार वसे कखपन में अला महबूब बोले जिस तन में अला महबूब बोले जिस ओ मन में अला मन में अला सुतन में अला राम मन में अला सोतन में अला महबूब बोले जिस ओ मन में अला महबूब बोले जिस ओ मन में अला महबूब बोले जिस ओ मन में अला महबूब बोले जिस मन में अला अल्लाह श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान ॾिसे तो केर केर नथा चओ सभिनि खे तो ॾिसे भगवान जेके चवनि था उन खे बि तो ॾिसे हिते न चवंदो त दुनिया जे कहिड़े हाल में चवंदो हॉल में चवंदो मॉल में चवंदो सिनेमा हॉल में चवंदो ॿुधायो काथे चवंदो अरे हीअ संत चवंदा आहिनि हे त थ्योरी आहे प्रैक्टिकल त घर में करणी आहे है न हितों सिखणो आहे पढ़ाई करणी आहे बाक़ी त उथनि ते वेहंदी उहो अभ्यास करणो आहे चओ हरे राम हरे कृष्ण। या तो पिछले साल तव्हांखे पिछले साल न मतिलबु साईं 6-8 महीना पहिरियों जॾहिं आयासीं राम नाम की बीमारी ॿुधाईसीं तव्हांखे यादि अथव कंहिंखे यादि आहे न यादि न ॿुधाईसीं छा ॿुधाईसीं साईं साईं जन खे ॾिसो यादि ईअं चवनि था जीअं न कोई बीमारी लॻी वेंदी आहे लाइलाज रोग आहा राधा बाबा चवनि था अपने जबान को मशीन बना लो आज ये मशीन अनवरत हलंदी रहंदी आहे बिल्कुलु लगातार तीअं असांजी जबान हलंदी रहे हरे राम हरे कृष्ण हे हरि हिकु त समय बीहंदो न आहे न भाई भगवान महाराज कई त समय बीहारे छॾियो राम जी आया त कई महीननि जो हिकु ॾींहुं ठही वियो ॿुधायो न असां कयूं था 1.5 कलाक त उन में बि समय जल्दी तो हली वञे वरी तव्हां देरि सां था अचो ॿुधायो हालांकि सॼी संगत कुछ ही संगत देर सां आई आहे हिन स्थान ते एॾो आनंद थींदो आहे एॾी ख़ुशी थींदी आहे कि मूंखे त ईअं लॻंदो आहे कि सॼो साल हिते वेही सत्संग कीर्तन कजे महाराज मां साईं जन जे चरणनि में मां लख करोड़ बारंबार प्रणाम तो कयां जिन तव्हांखे भगवान जी भक्ति सां सच्ची लगन सां इन तरह सां जोड़ियो आहे छो जो असां कई 100 जगहनि ते कीर्तन कयो आहे असांखे पतो आहे ॾाढी दुर्लभ जगहियूं अहिड़ियूं जाते संगत पहिरियों श्रद्धा में सिक में प्यार में अची करे ऐं पहिरियों ई वेही रहे वाह वाह ओहो
हिते तो ईअं थो लॻे ज़बरदस्ती असां वेही रहूं तव्हांखे 15 ॾींहं भागवत कथा ॿुधाए वञूं। बिल्कुलु। हरे राम। हरे राम। भाई मां तव्हांखे दिलि जी ॻाल्हियूं थो ॿुधायां कि मतिलबु तव्हांजे प्रति मुंहिंजी केॾी श्रद्धा आहे। इन करे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। मां ॾिसो मां 8-8 भजन लिखिया हुआ, 4-4 5-5 कथाऊं लिखिया हुआ, लेकिन हिते समय गुज़री वेंदो आहे ऐं आख़िर कुछ तो बाकी रहंदो ई आहे। चओ हरे राम। हरे राम। त ईअं लॻंदो आहे कि वाकई आहा हिते त रोज़ कथा हले, रोज़ सत्संग हले, रोज़ मेला मचनि, रोज़ भंडारा हलनि, रोज़ दिवाली हुजे, रोज़ कार्तिक हुजे महाराज, रोज़ जन्माष्टमी, सदा दिवाली संत के 8 पहर बसंत। वाह वाह। तरी चवंदा आहियूं जो संत चरणों के पास हो जाता है। तव्हां हिकु ई कमु त कयो आहे, प्रथम भगति संतन कर संगा, एतिरे में ई तव्हां ते कृपा थी आहे, हा न। एतिरो ई कमु त कयो आहे कि तव्हां संतन जो संग कयो आहे ऐं श्रद्धा सां कयो आहे। जो संत चरणों के पास हो जाता है वो प्रभु के नजरों में खास हो जाता है। संत न होते जगत में तो जल मरता संसार। आहा। त अॼु तव्हांखे असां ॾाढी प्यारी नंढी सी कथा ॿुधाईंदासीं। केवट महाराज जी ॿुधायूं ऐं हिकिड़ी तव्हांखे ॿुधायूं भाई मारका बि असां सोचियो आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। मारका ॾाढी प्यारी घटना थी आहे। वाह वाह। असांजे सिंध जी घटना आहे, हा न। त पहिरियों इहा ई था ॿुधायूं तव्हांखे, ठीकु आहे। ध्यानु ॾिजो भाई। श्री कृष्ण गोविंद। अच्छा तव्हां कंहिंखे पतो आहे मार्को कंहिंखे चइबो आहे? हथ मथे कयो। कंहिंखे पतो आहे मार्को कंहिंखे चइबो आहे? तव्हांखे त पतो हुजणु खपे भाई, न? साईं जन खे पतो आहे। ध्यानु ॾिजो भाई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। इहा घटना ॾाढे मौज मस्तीअ वारे अंदाज में असांजे सिंधी समाज जे महान कलाकार परम आदरणीय श्री परमानंद प्यासी जन ॿुधाई आहे। वाह वाह। ॿियो बि संतन ॿुधाई आहे, असां ॿुधी आहे, पर हिननि जे अंदाज में ॿुधाई आहे। मां उन्हनि जे अंदाज में तव्हांखे ॿुधायां थो। केॾी ॾाढी संतन जी महान महिमा सां जुड़ियल। ध्यानु ॾिजो। जेके ज़बान सां नाम जपींदा आहिनि, जेके ज़बान सां कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि, सच ॻाल्हाईंदा आहिनि, 2। ध्यानु ॾिजो। जेके ज़बान सां मिठो ॻाल्हाईंदा आहिनि, 3। जेके ज़बान सां अहिड़ी ॻाल्हि ॻाल्हाईंदा आहिनि जंहिंसां कंहिंजो भलो थिए, जंहिंसां कंहिंजो बुरो थिए उहो न, जंहिंसां कंहिंजो भलो थिए। कॾहिं कॾहिं सच खे बि रोकणो पवंदो आहे, हा न। कसाई ॻोल्हे पियो गांइ खे ऐं तव्हां ॿुधाईंदव त इहो सच ॻाल्हाइण त पाप जे बराबरि आहे। त हिकिड़ो सच ॻाल्हाइणु, नाम जपणु भॻवान जो, ॿियो सच ॻाल्हाइणु, ॿियो मिठो ॻाल्हाइणु, ॿियो ॾाढो घटि ॻाल्हाइणु, ऐं पंजो हितकारी ॻाल्हाइणु। इहे अगरि असांजी ज़बान में 5 गुण अची विया त श्रीमद भगवत गीता में श्री कृष्ण चवनि था अर्जुन इहा ज़बान जी तपस्या थी वई। न तव्हांखे भोजन छॾिणो पियो, न कुझु करिणो पियो। हा बाक़ी भोजन सरल वठिजे, सात्विक वठिजे। ध्यानु ॾिजो भाई। ॾाढी प्यारी घटना चओ अथव। चओ हरे राम। हरे राम। मिठो राम। मिठो राम। प्यारो राम। प्यारो राम। न्यारो राम। न्यारो राम। सीता राम। सीता राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। सब चो ना भाई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। हाँ असांजी आदरणीय दीदी जन जो स्वागत भी कयो ताड़ियुनि सां। हाँ वाह भाई वाह। ॾाढो सुठो बढ़िया। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री राम जय जय राम।
श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। बोल श्री राम जय जय राम। जय जय राम। बोल श्री राम जय जय राम। 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 बोल श्री राम जय जय राम। 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 बोलो श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राधे गोविंद राधे श्याम। राधे गोविंद राधे श्याम। मुरली मनोहर राधे श्याम। मुरली मनोहर राधे श्याम। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। हरे राम। हरे राम। चओ न भाई, चओ पासे वारे जी कसम तो तव्हांखे न चवंदो। हाँ, माताऊं भेनरूं न चवंदो त ॾिसियो हफ़्ते में 3 ॾींहं असांजा कृष्णदास चवंदा आहिनि कम वारी माई न ईंदो। हा, पोइ मथो पकड़ींदव जेकर चवां हा वही बि हम मां जुगल थान में कीर्तन करे अचां कहिड़ी पई मुंहिंजी कोई नुक़सानु पियो थिए। सच में वो चए पियो सही में माई न आई आहे 3 ॾींहं। चंडीअ खे पैसा बि ॾिनातीमांसि वधाए करे, हाँ मिठाई बि ॾिनीमांसि, नवां कपिड़ा बि कढी थी ॾियांसि। मुड़ुस खे चाहे पोइ ठाहे ॾींदी आहे, हुनखे पहिरियों ठाहे ॾींदी आहे, तॾहिं बि नथी अचे पई। हरे राम। हरे राम। यादि रखिजो भाई। हा, नकली नुक़सान में असां असली शोक कंदा आहियूं, दुख कंदा आहियूं। असली नुक़सान में त कोई पतो ई न आहे। हाँ, संतोषी आहियूं ॾाढा। भॻवान जो भॼन कीर्तन न मिले त संतोष आहे। हाँ, 10 रुपया नुक़सान थी त हाय घोड़ा मरीअसि मां, ये छा थी। चओ हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। मंगलू राम नई कंगी वठी आयो, बढ़िया उची कंगी, अलाए कहिड़ियूं थी अचनि भॻवान जाने। 500 रुपए कंगी। चई मूं दवा निकिरंदे, वार अची वेंदे, जेके टिकण मूं हलिया थी उहे बि अची वेंदे। ईअं कंगी लॻाए। हाणे कॾहिं उहो कंगी गुम थियसि। हाणे सॼो छाने मारी, हाहाकार करे छॾी। मंगली बाग चई मंगली मुंहिंजी कंगी काॾे वई, ॿुधाए न त मां ॿुधायां तो मां सभु घर पूरो पलटाए छॾींदुमि। चई ठीकु सां ॾिसो वारनि में ई लॻल अथव। चओ हरे राम। हरे राम। इनखे चवंदा आहिनि कच्छ में लड़का तो शहर में ढिंढोरा। त हाणे ध्यानु ॾियो, मारका जी कथा तव्हां ॿुधी रहिया हो। ज़बान में ये जेके 5 गुण हूंदा आहिनि उनजी ज़बान जी तपस्या थी वेंदी आहे। ऐं अहिड़ा कई संत महात्मा अथव जिन ये 5 गुण धारण कया आहिनि। ऐं उनजी ज़बान में हिकिड़ी चमत्कारिक शक्ति ईंदी आहे, ख़बर अथव कहिड़ी? उहे जेको चवंदा आहिनि उहो थी वेंदो आहे। सुखमनी साहब में चवनि था प्रभु जी बसें साध की रसना। प्रभु जी बसें साध की रसना। आहा, भगवान उन्हनि जी ज़बान में रहंदा आहिनि। अरे उहो जेको चवनि त उहा ॻाल्हि थियणु लॻंदी आहे। हाणे ध्यानु ॾियो, सिंध में हिकु बार हिकिड़ो सेठ मुरबी वॾो उमिरि में बढ़िया 100 साल पूरा करे ऐं मथां 2-3 ॿिया बि बढ़िया सेंचुरी ठाहे करे उन चोलो छॾियो। ठीकु आहे, त हुनजे घर वारनि सोचियो भाई असांजो ॾाढो जेको हुयो 100 साल सुख सां जी वियो त हिन में शोक करण वारी ॻाल्हि न आहे, हा न, दुख करण वारी ॻाल्हि न आहे। असां ख़ुशीअ सां अंतिम यात्रा कंदासीं ऐं सॼे नगर जो धुआंधार भंडारो कंदासीं। ब्रिज भाषा में चवंदा आहिनि धुआंधार, यानी ॿिया सभु चूल्हा बंदि, सभिनि जो भोजन हिकु ई जॻह ते। उनखे चइबो आहे धुआंधार भंडारा। इन खे चइबो अथव सिंध में मारको। सम्झो था, यानी ॿारहें जो जेको भोजन थींदो आहे। त हुननि चयूं भई बैंड बाजे सां असां कढंदासीं, असांजी सुठी ज़िंदगी ॾाढो जीव आहे। चयूं भाई ठीकु आहे। ईअं हिकु बार उड़ीसा में सच में थियो, 100 साल में वधीक गुज़ारियो। हाणे 2 साल पहिरियों जी घटना, साईं कृष्णदास उते ई हुयो, उन्हनि खे पतो पियो। उते बि 100 साल जो कोई माण्हू गुज़ारियो। त हाणे उते गांव हुजे नंढो, त उन पंहिंजे दोस्त खे चई वञ भाई उहो कुझु वठी अचु, जेके बैंड वॼाईंदा आहिनि, शहनाई वॼाईंदा आहिनि और ढोल वॼाईंदा आहिनि, त असां अदब सां मर्यादा सां ख़ुशीअ सां पंहिंजे ॾाॾे जी असां अंतिम यात्रा कढंदासीं। हुनजो छोरो जेको दोस्त हुयो उहो बि मंगलू राम जी हो। थोरी देरि में वियो
ऐं ॿिनि टिनि माण्हुनि खे वठी आयो, चई काथे आहे ढोल वारा, चई ॿुध न ढोल वारो न मिलियो, शहनाई वारो बि न मिलियो, पोइ चई डीजे वारो वठी आयो, डांसिंग जंक्शन। हा डीजे वारो छो? चई अरे उहो न मिलिया न, हिन में बढ़िया धम सां म्यूजिक हलंदी, सभु ठिंग टपा ॾींदा हलंदा। चई तुंहिंजे पीउ जी शादी थी थिए भई, मुंहिंजो ॾाढो गुज़ारियो आहे, तूं डीजे वॼाईंदो हलंदे। अहिड़ा अहिड़ा मंगलूराम बि वेठा आहिनि, सची घटना अथव। त हाणे सिंध में जॾहिं मार्को पियो त हाणे चयूं भाई बढ़िया भंडारो चकाचक कयो, ज़ोरदार आइटम कयूं, बढ़िया तरह तरह जा उन में भोग लॻा। हाँ आलुनि जा बि ॿ टे प्रकार पकोड़नि जा, त वरी साईं साउथ इंडियन बि उन में ठहिया, त उन में खिचड़ी ठही, त बढ़िया वाङणनि जी भाॼी ठही, त पनीर टिक्का बि ठहिया, मतिलबु जेके उन समय हूंदा सभु आइटम ठहिया। त हिकिड़े मंगलूराम खे यादि आयो त असांजे ॻोठ जे पासे में हिकिड़े वण जे हेठों कोई दरवेश आयो आहे, अल्लाह कोई लोक फ़क़ीर आयो आहे, अगरि तव्हां चओ त बाबा उन संतनि खे बि भोजन ॾेई अचूं। चई नेकी और पूछ पूछ शुभस्य शीघ्रम, पहिरियों संतनि खे ॾेई आहे भाई, बढ़िया ॾेई आहे चकाचक। जो संत बि अहिड़ा आहिनि पूर्ण दरवेश, अच्छा कॾहिं कंहिंखां घुरंदा न आहिनि, महाराज जेको ॾेई वियो त खाधऊं, न त वेठे ई राम राम कंदा रहंदा आहिनि। अच्छा वाह वाह, अहिड़ी दरवेशनि खे त पहिरियों खाराए, सभु खणी वञेसि, बढ़िया खणी वञेसि, फल बि अलॻि ॾेई अचेसि। हाणे मंगलूराम वियो, दाल बि ॿिनि टिनि तरहनि जी, पकवान अलॻि खणी वियो, त चांवर अलॻि, त पुलाव अलॻि, त खिचड़ी अलॻि, दही बड़ा अलॻि खणी वियो, त खीरणी अलॻि खणी वियो, ॾुध अलॻि खणी वियो, त ॾही अलॻि खणी वियो, सभु खणी वियो। दरवेश खे मथो टेकी, बाबा तव्हांजे लाइ भोजन। संत चई यार कल्ह खां भोजन न खाधो आहे, बसि कोई 4 फल खारायो आहे, खणी आ जल्दी। संत बि कटोरा चाढ़े करे बढ़िया थाली साफ़, थाल साफ़ करे, ऐं मथां घटाघट लोटो ॾुध जो पी करे, ऐं तोंद ते हथु फेरे करे चयो मंगलूराम अॼु त मज़ो अची वियो भाई, हा जुग जुग जी आनंद अची वियो भाई, अॼु त तूं छा त भोजन करायो आहे, इहो छाजो भोजन हुयो भाई? मंगलूराम चई साईं इहो मार्के जो भोजन। तव्हांखे त ॿुधायोसीं न मार्को याने हा हा ॿारे जो, हा गमीअ जो भोजन। हाणे मंगलूराम बि मूर्ख इहो नथो ॿुधाएसि त भई मार्को कंहिंखे चइबो आहे, सभिनि खे थोरी न पतो हूंदो आहे। ॾिसो तव्हां हिक खे बि पतो न हो, असांखे बि पतो न हो, त उहो ईअं नथो चएसि भई मार्के जो भोजन यानी मरड़ीअ जो भोजन, चएसि थो बसि मार्के जो भोजन। संतनि सोचियो शादी मुरादीअ खे चवंदा हूंदा, कोई ॿार जायो हूंदो, जा कोई मुखा मेली थी हूंदी, महिमान आया हूंदा, कुझु हूंदो, असांखे छा करिणो आहे, असांखे ढिढी भरण सां मतिलबु। संतनि जे मुख मां वचन निकितो, मंगलू छा त तूं भोजन करायो आहे, कंदो मुंहिंजो झूलण तव्हांजे शहर में शल सदा मार्का ई मार्का पवंदा। मंगलूराम ध्यान न ॾिनो, चई कोई आशीर्वाद तो ॾे। ठीकु आहे बाबा मां हला, चई तूं निकिर। मंगलूराम जो निकितो त मंगली बाई डुकंदी आई, अञा घर पहुतो, थाल रखी वियो, अञा भोजन भंडारे जी सेवा में। चई घर हलो, छा थियो? चई ॾाढो गुज़ारियो तव्हांजो। चई छा? हिन महिल त बढ़िया वेठो, बढ़िया कबड्डी पियो खेॾे, पंहिंजे दोस्तनि सां वेठो, चई पतो न आहे, अचानक हलंदे हलंदे ढिड़िंग थी वियो ऐं जय गोपाल थी वियो। हाणे मंगलूराम वीचारो परेशान, वियो जीअं काई वाई ॿधई, अञा राम नाम संग थी, 4 माण्हू हलिया त हिकिड़ो काईअ वारो विच में ई ढिड़ियो। चई अरे ही छा थो थिए पियो? चई भाई हाणे छा कयूं? चई हाणे ॿी काई ॿधो। 4 माण्हू ॿिया आया, अञा पतो ई न पए महाराज, अञा होको लॻे, अञा गांव इकठो थिए, दुकान बंदि थियनि, त चई ॿिए पाड़े में 2 माण्हू हिकु साथ हली आया। चई वॾो वेल थियो, न कोरोना आई न बीमारी आई महाराज, हाणे छा ॿुधायूं? हाणे पगड़ियुनि तक दुकान बंदि, त 17 माण्हू ॿिया गुज़ारिया, दुकान खुलनि ई कोन, रोज़ 5-8 विकेट डाउन थींदा वञनि। चओ जय श्री कृष्ण। कोई चवणु अचे त साईं ॾाढे दुख सां थो चवां, साईं असांजो मासड़ सां अचे, तुंहिंजो मासड़ त मुंहिंजो चाचो बचियो आहे छा? मुंहिंजो चाचो किरियल पियो आहे हेॾे, तोखे मासड़ जी लॻल आहे, असांजो मुरबी सेठ गुज़ारियो हेॾे। महाराज हिकु काई ठहे त ॿी पोयों अचे, चयूं हाणे हेॾी कायूं काढ़ियूं, हाणे कॾहिं त 2-2 3-3 खे गॾु ई पिया खणी वञनि हिक ई काईअ में। चओ हरे राम। अहिड़ी हालत थी वई, महीनो खनि दुकान ई न खुलिया, रोज़ पगड़ी सर 12 पगड़ी सर पगड़ी 12। मुखी साहब तंग थी विया, चई त वॾी मौत आई आहे असां ते, कहिड़ा पाप थिया, कोई अहिड़ो छा थी वियो, भॻवान रक्षा कर। जी मीटिंग विहारियो, पंचायत विहारियो भाई, सुबुह जो 10 बजे पंचायत। ही पंचायत में बि काॾो ईंदो, अधु माण्हू त मसाणे में ई मिलंदो, थी मसाणे जे ॿाहिरि ई पंचायत रखो। चओ हरे राम। हरे राम। उते त मिलंदा न, हा जेके ईंदा उते 5 मिंट मुर्दो पोइ फूकिजो, पहिरियों पंचायत में वेठ।
महाराज सब पंचायत में वेठा चयूं हाली महिरबानी करे राम नाम जी धुनी लगायो आ मुर्दा रखी छॾियो 25 थियनि 50 थियनि पहिरियों हिते असांजी ॻाल्हि ॿुधो असांजे मथां वैल थियो आहे रजिस्टर ख़ाली थियो आहे अधु शहर ख़ाली थियो आहे छा कयूं जेके बि 60 खां पार आहिनि उहे हलंदा था वञनि पिया सूआ ट्रुंबायूं दवाऊं पीआरियूं हा गोलियूं खारायूं छा कयूं कहिड़ी जड़ी बूटियूं खारायूं हिननि खे छा थियो आहे इहो छाजे करे थो थिए अहिड़ो त कोई प्रकोप कोन्हे बीमारी कोई आई कोन्हे हलंदे चलंदे माण्हू किरंदा था वञनि पिया सम्झ में नथो अचे कारण छा आहे तॾहिं कुझु संत वेठा भाई चई कोई अपराध थियो या वरी अहिड़ी ॻाल्हि आहे कंहिंजो शाप लॻो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे तॾहिं मंगलूराम खे ख़्यालु आयो मार भैंसां मूंखे त संत चयो तव्हांजे शहर में मारका पवंदो मां त ॻाल्हि ई ओॾे ध्यानु ई न ॾिनो सर पकड़े वेठो रोअंदो रोअंदो आयो मुखी साहब छा थियो भाई ही सभु मुंहिंजे करे थियो आहे तुंहिंजे करे तूं छा घुटा ॾेई थो मारे माण्हुनि खे चई साईं घुटा ॾेई छो मारींदुमि मां सां अहिड़ी वेदन थी आहे अॼु मां तव्हांखे कन पकड़े माफ़ी थो घुरां मूंखे सजा न ॾिजो त ॿुधायांव हा हा ॿुधाए चई जॾहिं पहिरियों जेको हुनजो असां मार्को कयोसीं न जेको 100 साल पहिरियों गुज़ारियो हा त उन मार्के में जेॾी महिल उन महात्मा खे वञी मां रोटी खणी हा त उन बढ़िया खाधी ॾाढो ख़ुशि थी आहे पोइ चई उन पुछई मंगलूराम छाजो भोजन खारायो अथई त मां चयोमांसि साईं मार्के जो त न महात्मा सम्झो कि मार्को कंहिंखे चइबो आहे साईं न मां ॿुधायोमांसि ऐं उनजे मुख मां निकिरी वियो हो त कंदो मुंहिंजो झूलण तव्हांजे शहर में मार्के ते मार्का पवंदा छा त रोटी खाराई अथई मुंहिंजी लूअ लूअ ठरी पई आहे सेठ चयो अरे मंगलू हाणे छा चवां तोखे त फांसीअ ते लटकाइणु खपे ये अधु शहर तूं ई ख़ाली कयो आहे नालायक निर्लज बेशर्म पर हाणे छा कजे पहिरियों ॿुधायां त अधु शहर ख़ाली त न कयूं आहे असां रजिस्टर ई ख़ाली थी वियो आहे हिकु कमु कर भोजन ठाहियो चई हिते मुर्दा फूकणा आहिनि चईंदी अरे बचिणो अथव कि वरी पूरो शहर ख़ाली कंदव भोजन ठारायो पहिरियों घणा आइटम ठारायो चई 72 चई हाणे 144 ठारायो सभु खणी वञो सभु मिलाए करे हिकिड़ो गाॾो भरे वञ ऐं उन दरवेश खे खाराए ऐं मुखी साहब उनखे सम्झाए छॾी मतां वरी चयसि मार्को पियो आहे उनखे सम्झाए करे ऐं महात्मा वटि मोकिलियो मंगलूराम वियो ऐं उहो गाॾो भरियो महाराज कई आइटम सुका आइटम गीला आइटम आहा आलूनि जी कचरियूं त दम आलू त तक ते आलू त रस पिया आलू त बेहन सां आलू त आलूअ जा पराठा त आलूअ जो कुरमो संत महात्मा जो खाधो जी कमाल करे छॾे अहिड़ा त सपने में कॾहिं कोन सोचियासीं हा कमाल आहे त ॾिठा ई कोन्हनि मंगलू हा हा ॿियो छा खणी आवां चई साईं हीअ मिठाई 17 प्रकारनि जी महात्मा उहा चर करे उन बि स्वीकार कयो मखण खाधो मलाई खाधी रबड़ी खाधी पेड़ा खाधा जलेबी खाधी ऐं मथां वरी बढ़िया हिकिड़ो वॾो लोटो मलाई मिलियल जेॾी महिल ॾुध जी पीती आहा गाॾो ख़ाली करे ॾिनो हाँ संत है न महाराज समुद्र पिया अगस्त ऋषि कोई वॾी ॻाल्हि आहे संत चवण लॻा मंगलू हो पिछली रोटी त कुझु न हुई यार अॼु जेको तूं भोजन खणी आवां लॻे थो मूंखे तव्हांजे शहर में कोई वॾो मार्को पियो आहे हा हे वॾे मार्के जी रोटी थी लॻे मंगलूराम जी चीख निकिती बाबल हे मार्को कोन्हेव मुंहिंजा साईं वरी न चओ इहे मार्के जी रोटी कोन्हेव त हीअ छाजी रोटी आहे चई कोडूमल खे पोटो थियो आहे मुखी साहब सम्झाए मोकिलियो हाँ छा चए हा हा कोडूमल खे पोटो थियो आहे चई अरे त मार्के खां बढ़िया रोटी आहे कंदो मुंहिंजो मुरलीअ वारो आहा तव्हांजे घर में झूला झलंदा पींघा घुमंदा अरे अरे मां भगवान प्रभु सभिनि जी गोद हरी भरी कंदे जिन खे न मिलियो आहे जिन खे मिलियो आहे सभिनि खे तूं कृपा कर दया कर सभिनि जा झूला झूलनि बगीचो हरो भरो थिए बसि बाबा इहा ई आशीर्वाद चरणनि ते किरी पियो गाॾो ख़ाली करे हलियो त जीअं ई वियो त घर में कुझु ॾींहं गुज़रिया साध संगत जी छा चइजे हिकु बार मंगलूराम ॿाहिरि निकितो त हिकिड़ी अम्मा हुई 75 साल जी कुराड़ो 80 साल जो हिकिड़ो जुड़वा ॿार खणी पिया अचनि चई साईं कंहिंजा नाती आया अथव छा अथव या कोई तव्हांजा कोई पोटरा पोटियूं चई ईअं न चओ भगवान बख़्शिया आहिनि गुलाब जा गुल 2 छोरा जुड़वा ऐं 2 छोरियूं राधा रानी कृष्ण कन्हैया सभु आया आहिनि महाराज ईअं ॿारनि जी फौज वधी वई ईअं जीअं बरसाति पवंदी आहे चओ हरी राम 70 साल में 80 साल में सभिनि खे भगवान बख़्शे ॾिना हा सभिनि खे
काथे बालक, काथे जुड़वा, काथे हिकु, काथे ॿ। हाणे त जेके न हुया उहे बि इन धंधे में लॻी विया, ॿारनि जे जच्चा बच्चा जे धंधे में नर्सिंग शुरू करे छॾियऊं कमु। माताऊं जेके सेवा कनि, 4 ॿार ॿियनि जा, त हिकिड़ो पंहिंजो बि भॻवानु उन्हनि खे बख़्शे ॾे। चओ हरे राम। सॼो नगर उहो फुलवारी ठही वई। बाल गोपाल जो लहलहाइनि महाराज जीअं गुल लॻल हूंदा आहिनि टारीअ ते। हा, बाल उद्यान ठहियो, तॾहिं वञी करे रक्षा थी। तॾहिं चवंदा आहिनि भाई अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा, प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा। या संत जी रसना जी शक्ति, या नाम जपण जी, सच ॻाल्हाइण जी, मिठो ॻाल्हाइण जी, व्यर्थ न ॻाल्हाइण जी शक्ति अथव। ईअं न आहे कोई बि करे, तव्हां बि कयो, असां बि कयूं त असां ते बि उहा कृपा थींदी, उन्हनि जी वाणी सत्य थी वेंदी आहे। तॾहिं त असांजे सुहिणो भॼन हिकिड़ो संतनि ते ॻायो। बोलो संत भगवान की जय हो। दिल दे फकीरन खे, रब जे वजीरन खे, जेके मेटे सघंदा आहिनि तुंहिं जन लाहिन लकीरन खे। दिल ॾे फ़क़ीरन खे, रब जे वजीरन खे, जेके मेटे सघंदा आहिनि तुंहिं जन लाहिन लकीरन खे। दिल दे फ़क़ीरन खे। बोलो सतगुरु साईं प्यारे की जय हो। वृंदावन बिहारी लाल की जय हो। अहिड़ी ख़बर तोखे हाणे छा थींदो, अहिड़ी ख़बर तोखे हाणे छा थींदो। आंधी ईंदी आ तूफ़ान ईंदो, आंधी ईंदी आ तूफ़ान ईंदो। इहा सुध आहे सुधीरन खे, रे फ़क़ीरन खे। हरि बोल। रब जे वजीरन खे, जेके मेटे सघंदा आहिनि तुंहिं जिन लाइन लकीरन खे। फ़क़ीरन खे जाने बजग में जियराही आहिनि, बस कही जियराही आहिनि। मर्द अल्लाह जा मरणा ही नाहिनि, मर्द अल्लाह जा मरणा ही नाहिनि। तख़्तन जी तस्वीरन खे, दिल दे फ़क़ीरन खे, रब जे वजीरन खे, जेके मेटे सघंदा आहिनि तुंहिं जिन लाइन लकीरन खे। दिल दे फ़क़ीरन खे।
संतन जे दर ते। तू हमेशा संतन जे दर ते। रख तू भरोसो सचे सतगुर ते। रख तू भरोसो सचे सतगुर ते। झुक तू हमेशा संतन जे दर ते। रख तू भरोसो सचे सतगुर ते। समझ सुगुन तिन पीरन खे। ये फकीरन खे रब दे वजीरन खे। बेटे सगदारन तुहे जन लायक लकीरन के। जेके मेटे सगदारन तुहे जन लायक लकीरन के। ओ जेके मेटे सगदारन तुहे जन लाहन लकीरन के। दे फकीरन के। बोलो संत भगवान की जय। असांखे साईं जन जी ॾाढी मिठड़ी आज्ञा थी ऐं मुंहिंजे दिलि जी ॾाढी प्यारी की चऊं राधा तत्व तव्हां ॿुधाइजो, हा न, केवल 2 मिंट में, वधीक न। राधा तत्व त चवनि था कोई देवता बि उन जो वर्णन नथा करे सघनि, कोई नथो वर्णन त कोई नथो करे सघे, पर उन जो सार छा आहे, उन जो तत्व कहिड़ो आहे। कई माण्हुनि खे इहो ई पतो कोन्हे, ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई, ऐं तव्हां ॿुधाइजो कई माण्हुनि खे जंहिंखे पतो न आहे, छो जो जेके सत्संग ते न ईंदा उन्हनि खे पतो बि न पवंदो कि राधा कृष्ण भगवान जी शादी थी आहे कि न थी आहे, इहो कई माण्हुनि खे पतो कोन्हे। तव्हांखे ख़बर अथव रुक्मणी माता खां बि पहिरियों श्री कृष्ण जी शादी राधा रानीअ सां थी आहे। हरि अनंत हरि कथा अनंता। कथा केवल ओतिरी न आहे जेतिरी श्री भागवत में लिखियल है। भागवत में तो ओतिरी कथा लिखियल है जेतिरी 7 ॾींहंनि में परीक्षित महाराज श्रवण कई आहे। उन में राधा शब्द इन करे इस्तेमाल न कयो आहे सुखदेव महाराज कि राधा जी जा उहे सेवक आहिनि, गोलोक मों आया आहिनि। लंबी कथाऊं, अगरि उन जे कन में राधा शब्द अगरि पाण प्रेम सां चई छॾनि न त शास्त्रनि में लिखियल आहे सुखदेव भगवान जी भक्तीअ जे लाइ कि क्षण मास विस्मृत, यानी 6 महीना उनजी समाधि लॻी वेंदी, उहे सभु कुझु भुलिजी वेंदा दुनियादारी। हाणे हिकु बार राधा चवनि 6 महीना अगरि समाधीअ में हली वञनि त परीक्षित महाराज जो उद्धार केरु करे, केरु उन्हनि खे कथा ॿुधाए। राधा रानीअ जी शादी त गोकुल वृंदावन में, गोकुल में ई, जॾहिं भगवान मथुरा विया बि न आहिनि। रुक्मणी माता जी शादी त द्वारिका में थी आहे। 11 साल 56 ॾींहं भगवान श्री कृष्ण गोकुल ऐं वृंदावन में रहे। उन समय जॾहिं नंढा सा भगवान गोपाल हुया न, तॾहिं भांडीर वन अथव, अॼु बि अथव उहो मंदिर अथव, वृंदावन में लिखियलु अथव त हिते भगवान जो विवाह थियो आहे। जेके वृंदावन वेंदा घुमंदा न उन्हनि खे पतो पइजी वेंदो। इहा कथा कंहिंमें पढ़ी आहे असां? पद्म पुराण में, साक्षात प्रमाण अथव पद्म पुराण में कि ब्रह्मा जी महाराज खुद अची करे श्री राधा रानी और श्री कृष्ण भगवान जो विवाह करायो। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। हाणे ॾिसो भाई राधा जी केरु आहिनि। कई माण्हू सोचींदा आहिनि भाई राधा जी अलॻि कोई स्त्री जंहिंसां भगवान विवाह थियो आहे, या त लीला आहे भगवान जी। त असांजे श्री नारद पांचरात्र में लिखियल आहे कि जीअं दूध और दूध की सफेदी अलग नहीं होती, एक ही होती है, हाँ, उसी तरह से राधा और कृष्ण का तत्व एक ही होता है। राधा कृष्ण कृष्ण है, राधा एक तत्व 2 रूप अगाधा, 2 रूप आहिनि, तत्व हिकिड़ो ई आहे। ये भी न आहिनि कि राधा उन जा प्राण कृष्ण उन जी आत्मा, अरे हिकु ही आहिनि, आहिनि ई कोन। चंदा ऐं चांदनी अलॻि आशा, सूरज ऐं उनजी रोशनी अलॻि आशा, गंगा ऐं उनजी लहरियूं अलॻि आहिनि छा? ॿुधायो न, न आहिनि न। त अहिड़ी तरह सां राधा कृष्ण ई आहे, कृष्ण राधा आहे। जॾहिं करुणा प्रेम ॾाढो वधी वेंदो आहे त कृष्ण राधा ठही वेंदा आहिनि। श्याम मों श्यामा, माताउनि में वधीक करुणा प्रेम वात्सल्य हूंदो आहे। श्रद्धामयी माताऊं वधीक हूंदियूं त भगवान श्याम मों श्यामा ठही वेंदा आहिनि। अच्छा ॿी ॻाल्हि,
पद्म पुराण में शिव भगवान कृष्ण के चयो आहे त प्रभु मूंखे ॿुधायो प्रेम त अनुभव जी शइ आहे। हा ठीकु आहे, हवा कंहिंजी शइ आहे, खुशबू कंहिंजी शइ आहे, ॾिसण वारी शइ आहे कि अनुभव करण वारी? ॿुधायो। खुशबू असां कॾहिं ॾिठी आहे लेकिन अनुभव त सभिनि कयो आहे न। हवा ॾिठी आहे लेकिन अनुभव त सभिनि कयो आहे, गरम हवा की थधी हवा आहे। हाँ, त अहिड़ी तरह सां भोले बाबा चवनि था हे कृष्ण मुरारी तव्हांजो प्रेम त अनुभव सभिनि कयो आहे, लेकिन अगरि मां चवां कि तव्हांजो प्रेम मां अखियुनि सां ॾिसण थो चाहियां त पोइ ॿुधायो मूंखे। तॾहिं भॻवानु ॾाढो गदगद थी विया, चवनि था तव्हां त मुंहिंजी आत्मा आहियो शिव जी। हा हा, अॼु मां तव्हांखे पंहिंजे प्रेम जो दर्शन थो करायां। मुंहिंजी प्रीत अगरि प्रकट थी वञे त उहा कीअं हूंदी? तॾहिं शिव भगवान खे राधा कृष्ण भगवान राधा कृष्ण ॿिनि रूपनि में युगल रूप में भोले बाबा के दर्शन करायो। बोलो राधा वर कृष्ण चंद्र की गौरी शंकर भगवान की जय। तॾहिं पोइ भोले बाबा जेकी महिमा गाई आहे महाराज छा चइजे। चवनि था ॿी वॾी वॾी शक्तियूं जेके आहिनि राधा जी जे करोड़वें हिस्से जे बराबरि बि कोन। हा, वॾी वॾी शक्तियूं सभु राधा जी में प्रकट थियूं आहिनि। सरस्वती माता भी राधा जी में प्रकट थी अथव। कई पुराणनि में त अहिड़ो वर्णन आहे कि असां पढ़ंदा आहियूं त अचरज लॻी वेंदो आहे। अहिड़ो वर्णन आहे कि राधा जी जे चरणनि मां त विष्णु भगवान प्रकट थींदा रहंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं केवल प्रेम में भाव में राधा तत्व में चई था सघूं, असां काथे बि न चवंदा आहियूं। हा, कि राधा जी जो हेॾो ऊंचो स्थान आहे। चओ हरे राम हरे राम। तॾहिं त गाईंदा आहिनि, ईअं थोरी न गाईंदा आहिनि। भजन ठहिया आहिनि जेके उहे ईअं ई न ठहिया आहिनि, उन्हनि में रहस्य हूंदा आहिनि जेके असली भजन हूंदा आहिनि। हरिओम शरण गायो। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पावे, श्यामल दर्शन पावे। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पावे, श्यामल दर्शन पावे। आराधन कर राधे राधे, मेरे श्याम। आराधन कर राधे 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 श्री राधे 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 राधे। कान्हा भागे आए, ओह कान्हा भागे आए। श्री राधे गोविंदा मन भजने हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजने हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। श्री श्री गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। बोलो जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला। समय ॾिसो कीअं थी